कहे गाने ते और ले आए कुल्हड़ सजो लड्डू पादे ते जागदा रहो ले आए कुल्हड़ सजो लड्डू पादे ते खटण कमाइण तेड़ा ना की हलाए तो जार थी दे तू हद हलायूं अहिड़ा नायूं आ कया मां माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हद हलायूं अहिड़ा नायूं रोटी तेरे नंबर जाऊं देना आयूं तेड़ा नायूं एड़ा बीठा तव एड़ा कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾे ते कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾे ते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पादे ते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पादे ते कोट सजो आ कके असामा अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा ज़हर चाहे मिले पियारे छॾियांसि कोट सजो आ कके असामा शक न कर कर पक्का सामा ऊंद में आयूं और शुक्र में घर मिला था थक्का सामा हाँ मीरज़ादी यो ख्वाब हो कूड़ ते हरदम संदरो आए शौक मुहारत अड़े कूड़ ते हरदम संदरो आए शौक मुहारत लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते सुहागण सदको तो के कुरपत अड़े लिल्ली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते अदा के वरी वेसर जो दौरो तो पए दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ऐं नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तो मैं दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले ते रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते शादी वनी तातिया बावनी अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते अरे तू वडो चालाक होशियार छोरा मुके खबर आ तू वडो अकलमंद हा तू मिठीअ के हिते जरूर वठी ईंदे हा वञ हल वरी भी सोचे वठो भोतार बाबा हा तू वञ हल त पोइ मां हिते बि ये कलाम चवां पीरीअ जो पैगाम जीअं जो पहुतो होॾा मंदा वियासीं तू छा तो समझी त हाणे असांजे साम्हूं इहे मिल्कियत ज़ाहिर कंदा ज़ाहिर कंदा कोन पर ज़ाहिर कराइणी पवंदी मां त इहो थो सोचां त हिन मीरी ऐं अरबाब सां कहिड़ी चाल खेॾूं भोतार तोखां शायदि कुतो ख़रीद करण थो चाहे 2-3 हज़ार वधीक मुनाफ़ो बि ॾींदई पोइ हल त हलूं भोतार ॾे बाबा इन जे करे त मां तोखे हिते वठण आयो आहियां पोइ अच त हलूं ॾितल मां बि हलां छा तूं छा हली कंदे मतां इनाम वॾो मिले ऐं खणाइण लाइ सुञाणा तो सुञाणा हल बेचारा अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पादे ते अरबाब हाणे असां इन हालत ते पहुता हूं जो ॻोठ वारा घर में घिरी अची असांखे पादर हणंदई ॿाहिरि त वरी बि बुरको पाए चोरी छपी घुमूं था पिया तोखे त हूअं ई शौक़ु आहे चादरी पाइण जो अरबाब जे बग़ैर चादरीअ जे पूरे ॻोठ मां घुमी आयो पोइ छा ॻोठ वारनि हिननि खे बंदूकूं आयूं मीरज़ादी बंदूक त कोन हयूं पर जेका उन्हनि मूंसां जुठ कई आहे त केतिरी सूरनि सां जान छॾाए अचे हिते पहुतो आहियां हाणे ॿुधी त केड़ो हशर कयो आहे ॻोठ वारनि हिननि सां इन्ही खौफ़ खां त मां ॿाहिरि ई घटि निकिरंदो आहियां इहे तव्हां सूर मूं साम्हूं छो था पिटियो मां भला छा थी करे सघां ॿुधाए भाॼई तूं इहा भलाई कर जेका तो वटि रहियल मिल्कियत पई आहे उहा किथे आहे एतिरो त कयो
जो ॻोठ वारनि जो कर्ज़ु लाहे घटि में घटि ॻोठ में त इज़त सां घुमण फिरण जहिड़ा थियूं। असां कार हिन बंगुलनि खां बस कई, असां हिन घर में ई भला आहियूं, पर हिन घर में बि इज़त सां त रहूं न। असां सां कहिड़ो हशर थिए पियो, उहो त सभु कुझु तुंहिंजे साम्हूं आण भाॼई। मीरज़ादी, ग़लती तुंहिंजी ऐं मुंहिंजी आहे। असां भाॼाई ऐं अधे सां धोखो कयो, इन जे बावजूद बि हिननि असांखे माफ़ कयो, ऐं तो मूंसां धोखो कयो, मूं तोखे माफ़ कयो। हाणे हिकिड़ी भला अहिड़ी कर, इहो ॿुधाए त इहा दौलत किथे रखी अथई? असल में इहा समूरी मिल्कियत बंगले जे अंदर ई आहे। बंगले में आहे महफ़ूज़, ज़मीन जे अंदर दफ़न थियल आहे। ॾाढो खाने खे त कोन ईंदी। इहा मिल्कियत असांखे त हथ कान ईंदी, पर ॾाढ़ूअ खे बि हथ कान ईंदी। जेकॾहिं असां बंगुले जो रुख कयो त इहो ॾाढ़ू खाण बंदूक हणण में देर ई कोन कंदो। हाणे इहा मिल्कियत बंगले मां कढूं कीअं, इन ते थोरो सोचणो पवंदो साईं। नाना किरण, असां तव्हांजी केॾी इज़त कंदा हुयासीं, जॾहिं तव्हां भोतार थियो न असांजी दिलि ते बेइज़ती कयो। इहा तव्हांजी बेइज़ती मान न, इहा तव्हांजी अरबाब बेइज़ती कई। अरबाब बि त तुंहिंजो पुटु आहे न। ॻाल्हि त ॿुधो, हाणे तव्हां उनजो पलांत करणु था चाहियो। हा हा, पोइ ईअं ई सम्झ। नाना किरण, तूं वॾो आहीं, इन करे तोसां रिआयत कयूं था। पर नाना किरण, हिकिड़ी ॻाल्हि असांजी बि कन खोले ॿुधी छॾ। घर खां ॿाहिरि निकिरणु कोन ॾींदासूं वई। भलाई इन में अथई त घर वेठो हुज। जेकॾहिं न वञा त पोइ तोखे दिलि ते बुछड़ो कंदासीं। न न, बुछड़े करण जी का बि ज़रूरत न आहे। मां वापसि वञा थो पियो। जे घर वञी थो त तुंहिंजी भलाई बि इन में आहे। घर में छोरा बि हणु नथा ॾियनि, ॿाहिरि ई कोन था निकिरणु ॾियनि। हाणे वञा त वञा काॾे, चवां त कंहिंखे चवां। ओयो मां अची वियो। हाणे छो न ईंदो? तोसां शादी जो करणी अथसि त पोइ इहे फेरा ॾींदो न। चाची खती मूं सही उतारियूं, सोच मिठीअ खे ॾेई था। तो से चाड़ियूं? हा छो पुट, तोखे रद पचा बि ईंदो आहे छा? रद पचा कोन कंदो आहे चाची, बाक़ी सयूं ठाहे वेंदो आहे। रद पचा लाइ त मिठी ईंदी न। सभु कम घर जो कराईंदी साईं। छो कराईंदीअ? मर्द ॿाहिरि कमाइण लाइ वेंदा आहिनि, घर जो कमु मायूं कंदियूं न। न विड़ो पाण में न विड़ो। गुलू, मिठीअ जे ॾाज सां गॾु मां तोखे बिलोर बि ॾींदसि। ॾाज लाइ तव्हां वटि का ॿी शइ कान्हे का? इहो ॾेढ मूंखे घाटे में हणंदो। गुलू, बिलोर मुंहिंजो ख़िदमतकार आहे। उते मुंहिंजा कपिड़ा इस्त्री कंदो, मुंहिंजी जुतियूं साफ़ कंदो। इन कम लाइ त मूंखे को खपे न। ऐं तोखे थां धोई ॾींदो, मुंहिंजनि कपिड़नि सां गॾु तुंहिंजा बि कपिड़ा धोई छॾींदो। पोइ भला सही आहे, तुंहिंजे करे इहो लुधड़ो बि ॾाज में क़बूल थो कयां। इहो चाची खटी, मां सुभाणे मंगणो करण थो चाहियां। जे तव्हांजी इजाज़त हुजे त ॻोठ वारनि में सुभाणे सॾु ॾियूं। पुट, तोखे इजाज़त आहे। हाणे मिठी तुंहिंजी अमानत आहे। मां सदको वञा पंहिंजी मिठीअ सां। मंगणीअ खां पोइ जल्दी शादी कंदासीं। चवंदा न आहिनि, पट मंगणी पट ब्याह। मां बि तुंहिंजे ई इंतज़ार में आहियां मुंहिंजा राणा। बाबा, हाणे मूं सोचियो आहे त तूं सिधो वञी माई खटीअ सां मिल ऐं मिठीअ जो संग मुंहिंजे लाइ वठ। तो त चयो त मां वञी मिठीअ सां मिलंदुसि, हुन खां प्यार मोहबत जा वाइदा ऐं वचन वठंदुसि। हाणे चई थो त मां वञी माई खटी सां मिलां। उन कम खे बाबा फ़िलहाल कैंसिल था कयूं। हल, इहो इरादो तो छो मटायो पुट? इन करे बाबा, जो जेके आशिक हूंदा आहिनि नी, उहे बदनाम थी वेंदा आहिनि ऐं मां बदनाम थियणु नथो चाहियां। हल, सचो ई, बिल्कुलु सचो ई। वाॾे भोतार इश्क करे वॾी थाप कई। छा मक़सदु रे तुंहिंजो? मुंहिंजो मक़सदु त बदनाम थी विया हो भला। हा भोतार बाबा, तव्हां इश्क जे चक्कर में केॾो लोड़ियो हो। ही भोतार गिरी बि वई, माल मिल्कियत बि वियो हो। वाह भलो, इहा त मालिक जी भलाई आहे जो सभु कुझु वरी वापसि मिली वियो। पर ईअं हाणे बार बार कोन थींदो। इन करे मां बाबा जो हशर ॾिसी इश्क करण खां तौबा कई। हाणे शादी कबी, मोहबत न कबी। बाबा, तूं माई खटीअ खां वञी मुंहिंजे लाइ मिठीअ जो संग वठ। बस हल। ठीकु आहे पुट, मां तुंहिंजे चवण ते माई खटी ॾे वञा थो, तुंहिंजे लाइ रिश्तो घुरां थो। पर जेकॾहिं माई खटी इनकार थी करे त पोइ ॿिए हंधि तुंहिंजो रिश्तो ॾिसूं। न न, मां शादी कंदुसि त मिठीअ सां ई कंदुसि। हल पुट, ॻाल्हि त ॿुध, जेकॾहिं तुंहिंजी मिठीअ सां मोहबत न आहे त पोइ ज़िद छो थो करे? मिठी मूंखे वणंदी आहे। हल। इनखे त मोहबत चवंदा आहिनि पुट। बाबा,
इहा मोहबत न आहे। तूं हरू भरू मूंखे इश्क जे चकर में पुछड़ो करण थो चाहीं, पर मां पुछड़ो थियण नथो चाहियां। हल भोतार बाबा, जेकॾहिं तव्हां रिश्ते घुरण लाइ वेंदो त माई खटी तव्हांखे जवाबु कोन ॾींदी। जवाब त कान ॾींदी, पर हिकिड़ो खतरो आहे। खतरो? कहिड़ो खतरो आहे? बाबा खतरो इहो आहे किथे वॾो भोतार पंहिंजो चक्कर न हलाइजे। इहो त पोइ फुल खतरो आहे। तरस बाबा तरस, पहिरियों मां सोचां छा करणु घुरिजे, पोइ वञां। हाली पीउ तो पंहिंजी ज़मानत त न ॾिनी आहे न, पर तूं छा थो सम्झे त इहो गुलू ईअं तोखे छॾे ॾींदो? वॾो गंदो माण्हू आहे, हो हिते अची एतिरो वॾो गंद कंदो, न हुनखे तूं मुंहुं ॾेई सघंदे न मां। मां त मीरज़ादी ऐं धीअर पापे खे ख़ुशि करण लाइ इहो क़दम कयो। हाणे वञी मीरज़ादी ॿुधायो आहे त मिल्कियत त बंगले में पूरियल आहे। तूं फिक्र न कर, आस्ते आस्ते इनखे रीझाए, इनको सॼी हक़ीक़त पुछा कंदुमि मां पाण। तो सुठो सोचियो आहे, अॻियां बि मीरज़ादी आहे, तूं छा थो सम्झे त उहा सही ॻाल्हि कंदी? न मिल्कियत त बंगले में ई आहे, रुगो इहा पुछा करणी आहे त मिल्कियत कहिड़ी कुंड में पूरी पई आहे। जेकॾहिं ॾस मिले बि सही त उतां मिल्कियत कढंदव कीअं? हिन ॾाढ़ू ख़ान खे बेवकूफ़ ठाहिण को मसइलो ई न आहे। मां सोचे छॾियो आहे हिन ॾाढ़ू खे कीअं बेवकूफ़ ठाहिणो आहे। त पोइ ठीकु आहे, मीरज़ादीअ खां इहो ॾस तोखे मां थी पुछी ॾियां। हाँ, जेकॾहिं ईअं करे थी न, पोइ त वाह थी वेंदी, पोइ असां वरी बोतार थी वेंदासीं। करीमा, जे बाबा वियो त पंहिंजो चक्कर हलाईंदो, उन ते भरोसो नथो करे सघिजे। जेकॾहिं मां वियुमि त पोइ तुझी इहा मजाल, मुंहिंजी न्याणीअ में अखियूं थो विझे, मूं आॾे डर। तूं पाण खे सम्झे छा थो? भोतार जो पुटु आहे त मां तोखे छॾे ॾींदसि? गलती थी वई। ॿीहर मां हेॾे कॾहिं न ईंदुसि। हल, तोखे मां हिते अचण जहिड़ो छॾींदसि जो तूं हिते ईंदे। तोसां मां अॼु अहिड़ो थी हशर कयां जो भुल में बि तूं असांजे घर जो रुख़ कोन कंदे। छा थियो भोतार बाबा, छा थियो? कुझु न थियो बा, छा थियो? तो जो रड़ कई भोतार बाबा, अब्बा रड़ न कयमि, अब्बा कयमि, अब्बा खे धमकायमि नी, चयोमांसि अब्बा इन जे करे। ख़ैर तूं हाणे हिन ॻाल्हि खे छॾ, तूं हाणे हीअं करे, तूं हाणे वञ मिठीअ खे वञी वठी आ, जल्दी कर। हल, उन खां पुछां त सही त उहा मूंसां प्यार करे थी, मूंसां शादी करणु चाहे थी। हल। पोइ भोतार बाबा, जेकॾहिं तव्हां पाण वेंदो त मिठीअ मथां दाबो थींदो। न मां मिठीअ मथां दाबो करणु नथो चाहियां, इन जे करे त नथो वञां। बस तूं वञ। हल। पर मां, अरे पर खे छॾ, हेल खे वठ, पर हींअर जो हींअर वञ, न त नौकरीअ मां कढी छॾींदोसांइ। हल। छा थो चए? अलाए छा चइयो? हा चइयो हूंदो त जल्दी ईंदुमि, मतां नौकरी मां कढी छॾे। वञ। हल। अच्छी ॾाढ़ी अटो ख़राब, वधीक सियाणू न थी, मां तोखे सम्झाए थो छॾियां। मुड़ी वञ। तो पियो पादरनि खे कूर करी इतल टरी वञ, ॻोठ में इज़त सां रह। ॿी ॻाल्हि, ॻोठ जे न्याणनि में ये बुरियूं नज़रूं विझण छॾे ॾे। हलूका जेको थी गुज़रियो उन खे विसारे छॾियो, अॻिते जे लाइ सोचो। असां ॻोठ वारनि जी नज़रनि में सफ़ा किरी पिया, घर खां ॿाहिरि निकिरणु त हराम थी वियो आहे। ॻोठ वारा असांखे वॾे में वॾो दुश्मन सम्झनि था। वरी जॾहिं असांजे हथ मिल्कियत अची वई, साॻे ई ॻोठ वारा असांजी इज़त कंदा। इज़त आहे पैसे जी। अरे रिल्ली आए पुल्ले ते, सजो लड्डो पादे ते, अरे रिल्ली आए पुल्ले ते, सजो लड्डो पादे ते। बलवान, ॾे ख़बर है तूं कहिड़ी बदमाशी कंदो वती? बदमाशू कंदो थो वतां? तूं ॻाल्हाई किथे थो ॾितल? तूं या खिजी पकाई छॾे ॾे, मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजी यारीअ खे तंग कंदो आहीं। यारी ऐं तुंहिंजी
अच्छी ॾाढी अटो ख़राब। वधीक सियाणू न थी, मां तोखे सम्झाए थो छॾियां। ऐं मुड़ी वञ। छो पियो पादरनि खे कूर कूर करी? इतल टरी वञ, ॻोठ में इज़त सां रह। ऐं ॿी ॻाल्हि, ॻोठ जे न्याणनि में इहे बुरियूं नज़रूं विझण छॾे ॾे, न त पादर हणी नूर विञाए छॾींदोसांइ। तूं मुंहिंजो नूर विञाईंदे, तोखे नथो चवां त। अरे करे छा थो? आऊं मुड़ियो थो वञा, ही वरी गिची वेंदो भई, ये त कोन बुद्धि हा। पाण पया दिल पंध में आयूं आ कहेगा दे ते, हो पाण पया दिल पंध में आयूं आ कहेगा दे ते। अदार बाबा, इहा त ख़बर पइजी वई त मिल्कियत ॾाढू ख़ान जे बंगले में पूरियल आहे। हाणे सोचूं हिन ॻाल्हि जो आहे त इहा मिल्कियत उतां कढिजे कीअं। मिल्कियत थी वेंदी आहे पुट, पर अॼु मां तव्हां सभिनी खे पाण में हिकु थींदे ॾिसी ॾाढो ख़ुशि। पुट, ख़ुदा कंदो त अॻिते बि ईअं ई पाण में प्यार ऐं मोहबत सां हलंदो। आमीन बाबा आमीन। क़िस्मत जे मोचड़नि असांखे सभु कुझु सेखारे छॾियो आहे। चाचा, अॼु खां पोइ सिर्फ़ु असां प्यार मोहबत सां कोन रहंदासीं, पर तुंहिंजी बि दिलि सां इज़त कंदासीं। छो त जेका मूं ग़लती कई न, त मां सोचियो दादा शेरल अरबाब ऐं मलूका कॾहिं कोन माफ़ु कंदा, पर हिननि जो ख़ुलूस ऐं मोहबत ॾिसी मूं बि पंहिंजे दिलि मां कीनो कढी छॾियो आहे। इहा भली ॻाल्हि आहे अम्मा। जेकॾहिं न तव्हां पाण में प्यार मोहबत सां हलंदव न, त तव्हांजी रोज़ीअ में बि बरकत पवंदी ऐं तव्हांजो खसियल हक़ु उहो बि तव्हांखे मिली वेंदो। मलूका जेको थी गुज़रियो उन खे विसारे छॾियो, अॻिते जे लाइ सोचो। असां ॻोठ वारनि जी नज़रनि में सफ़ा किरी पिया आहियूं, घर खां ॿाहिरि निकिरणु त हराम थी वियो आहे। ॻोठ वारा असांखे वॾे में वॾो दुश्मन सम्झनि था। वरी जॾहिं असांजे हथ मिल्कियत अची वई न, इहे साॻे ई ॻोठ वारा असांजी इज़त कंदा। छो त इज़त आहे ई पैसे जी, ग़रीब जी इज़त आहे ई कोन न। अलाह जे हुकुम सां जल्द असांखे पंहिंजी मिल्कियत हथ अची वेंदी ऐं असां अमीर थी वेंदासीं। बाबा, करीम कम जो ई नाहे, न ई मोचारे में कोई इरकान आहे जो इन्हनि खे काॾे नियामो ॾेई मोकिलिजे। सच थो चई पुट, ॿई नौकर नाकार आहिनि। तूं ई सलाह ॾे, हाणे छा कजे? बसि बाबा, हाणे तोखे ई वञणो पवंदो। वञी माई खटीअ खां मुंहिंजे लाइ मिठीअ जो रिश्तो वठी आ। हाणे इन जी का बि ज़रूरत न आहे भोतार बाबा। छो छा लाइ थोरो ॿुधाईंदे? बाबल, इहो इन्ही जे लाइ त मिठी जो मंगणो थी वियो गुलू सां, त तोखे रिश्तो किथां मिलंदो? न इहे नथो थी सघे बाबा। इहो ॿुधी मां ॾाढो ॾुखारो थी पियो आहियां। हा, अॼु खां वठी ईअं सम्झ त मां खाइण पीअण बि छॾे थो ॾियां। हल पुट, जॾहिं मिठीअ सां तुंहिंजी मोहबत न आहे त पोइ उन लाइ ॾुख छो? ॾुख हिन जे करे थो थिए बाबा जो मिठी मूंखे वणंदी आहे ऐं मां शादी कंदुसि त मिठीअ सां कंदुसि। हल ऐं बाबा, जेकॾहिं तूं सच में मुंहिंजो पीउ वॾेरो ॾाढू ख़ान आहे न, त मिठीअ जो संग मूंखे वठी ॾे, न त मां खाइण पीअण छॾे ॾींदुसि ऐं समूरो वक़्तु ॾुख में गुज़ारींदुसि ऐं ॾुख जा कलाम चवंदुसि। बेक़दरा क़दुरु न कयाड़ई को, ख़बरूं पवंदई साजन सिगिरियो मुंहिंजे मुंहुं खां पोइ। बेक़दरा हाणे हिन जो छा कजे? भोतार बाबा, भले जे गुलू जो मंगणो थी वियो हुजे, पर जेकर तव्हां थोरी हिम्मत कंदा त माई खटी कॾहिं बि तव्हांखे इनकार कान कंदी। पर जेकर तव्हां थोरी हिम्मत करे माई खटीअ खां रिश्ते जी घुर कंदा त माई खटी इनकार कान कंदी। हू चाहींदी त उनजी छोकिरी बंगले में राज करे। हा भोतार बाबा, करीम सोराना सही थो चए। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ सुभाणे ई माई खटी ॾे रिश्तो घुरण लाइ हलूं था, ॾिसूं था त छा थो थिए। हलो अदा, सुभाणे गुलू खे पैसनि ॾियण जो वाइदो आहे। जेकॾहिं सुभाणे गुलू खे पैसा न मिलिया न, पोइ जेको अची हिते गंद कंदो न, उहे धोई बि कोन सघंदी। यार, मां त इन खां 2-3 हज़ार खणी हथी को थी आहियां निभागे मां। त तोखे कहिड़ो लाचार हुयो जो इन निभागे खे दुकान पके करण जो तो आसरो ॾेई छॾियो? ओ मीरज़ादी, इहो निभागो हूअं 1 रुपयो बि न ॾिया, इन लालच में अची पैसा फुरियामांसि। हाणे त हू लख ॿधी वेठो आहे, ॿुधायो त छा कजे हुनजो? सुभाणे हू अची मूंखे पुछड़ो कंदो न, तव्हांखे छा आहे? वदा हिकिड़ी सलाह ॾियां। मां त चवां थो अचे त ॾियूंसि ॾाढो सटको, पोइ कयूंसि घर रवानो। अदा, हू बेपितो आहे,
जेतिरा बि पादर हणंदेसि न घर खां ॿाहिरि न वेंदी जेतिरा तूं पैसा न मिलेसि। पैसा त आहिनि कोन जेके तव्हां हुनखे खणी ॾींदव। मूं त हिनखे ॾाढो बेवकूफ़ बणायो आहे। हाणे मुंहिंजी कंहिं ॻाल्हि ते इहो एतबार कोन थो करे। बाक़ी हा, अदा शेरल हुनखे बेवकूफ़ बणाए सघे थो। अदा पहिरियां हू शर्मिली थी आशिक़ हो, हाणे मां शर्मिली बणिजी बि हुनखे बेवकूफ़ नथो करे सघां छो त हुन मंगणी करे छॾी आहे। हल ॻोल्ह शेरल को हल ॻोल्ह, कोशिश करे कि तव्हां हथ पेर हण, ईअं न त सुभाणे अची निभागो घर में गंद करे। अदा हाणे मां कोशिश कयां थो पर मां सम्झां थो ॻाल्हि ॻरी आहे। अदा तूं बि सोच, मां बि सोचां थो। पोइ हिन चकर अचे त हुनखे बेवकूफ़ कीअं बणायूं। हू एतिरो दाना नाहे जेतिरो तूं हुनखे सम्झो आहे। ॾिस पहलवान, पाण ॿई हिक ॿिए जा घाटा दोस्त आहियूं ऐं मां न चाहींदुसि त हिक औरत जे करे पाण ॿई अटकी पऊं। जुड़िया ॻाल्हि सिधी कर, आख़िर तूं चवण छा थो चाहीं? मां हर बेली सां मोहबत कंदो आहियां। ॾिस जुड़िया, इन्ही ॻाल्हि जे करे ॾितल बि मूंखां पादर खाई वियो आहे, पर मां न चाहींदुसि त तूं मुंहिंजे हथां पादर खाई। छा तूं हिक औरत जे करे मूंसां विढ़ंदे? जुड़िया विढ़ंदुसि कोन, पर जे तूं ॻिची में पए न पोइ झेड़ो ज़रूर थींदो। झेड़ो तॾहिं थिए जेकॾहिं अरबेली तोसां मोहबत करे ऐं मां उनखे छेड़ियां। बाक़ी तूं छा थो सम्झी त हू तोसां मोहबत कंदी आहे? हा पहलवान, उहा मूंसां मोहबत कंदी आहे। ॾिस जुड़िया, इहा छोरी मूंखे चाहे थी ऐं बहितर आहे त तूं असां ॿिन्ही जे विच में न अच। इहा तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी त हूअ कंहिंखे थी चाहे। ॾितल पादर खाधा न, पर हिनखे बि जेसि ताईं पादर न हणंदुसि न हीअं कोन सुधरंदो। पादर हणी हिन जो बि नूर विञायां पोइ ई रस्ते ते ईंदो। भूतार साईं, तव्हां असांजे कखनि में अची असांखे इज़त बख़्शी आहे। माई खटी, मां तव्हांखे अञा वधीक इज़त बख़्शींदुसि जेकॾहिं तूं राज़ी थी त। तोसां त मां अशद राज़ी आहियां। चइबो त इहा ॻाल्हि आहे। भूतार बाबा, कंट्रोल कंट्रोल कंट्रोल। अड़े तूं माठ कर, हाल हवाल त करण ॾे बेवकूफ़। पर भूतार माठ नथो करे। भूतार साईं छा पियो चए, तूं कबाब में हॾी छो थो बणिजे? पोइ हाणे मां छा सम्झां रिश्ते जे लाइ? हा हा, मां भला तव्हां सां इनकार करे सघां थी? पोइ भला कॾहिं अचूं मंगणो करण? जॾहिं तव्हांजी दिलि चए। हीउ दर त तव्हांजे लाइ खुलियल ई खुलियल रहंदो ऐं हीउ नेण तव्हांजूं राहूं निहारींदा रहंदा। पोइ सुभाणे के ॾींहं में पोती विझी मंगणो करे वेंदासीं। हल मोचारा हलूं। भूतार बाबा वरी बि पक कयो, मूंखे गड़बड़ थी लॻेव, गड़बड़। अड़े तूं त चुप कर, हणाए न वातारो मोचड़ो, तूं त ठहियल कम बि ड्राए छॾींदे। हल आॾो थी, चिॿा कंहिं जाइ जा। हलो अम्मा, छा तूं सच में ॾाढ़ू खान सां शादी कंदीअ? तुंहिंजी शादीअ खां पोइ त मां अकेली थी वेंदसि, को त हुजे न मूंखे सहारो ॾियण वारो। पोइ त माई खटी मैडम बणिजी वेंदी। पहिरियां मां तुंहिंजी शादी कंदसि, पोइ शादी कंदसि मां। मुझे हूंदे तूं थींदे घोट, उहो बि मिठीअ जो। मारे बि थधो साए, मां चवां थो मारे बि थधो साए। जेकॾहिं मिठी ऐं मुंहिंजे विच में आहे त मां वॾो किनो माण्हू आहियां। दादा तूं किनो आहीं त बिलोर वॾो बदनाम आहे। खटी ऐं मिठीअ जे मुंहं ते तुंहिंजी इज़त कंदो आहियां। जेकॾहिं हिते कुझु हले त पादर खाईंदे। वरी अबा कहिड़ी गड़बड़ करे आयो आहियां? पुट हिन वात पटे जी त तोखे ख़बर आहे, अजायो ॻाल्हाईंदो आहे। जेसि ताईं पादर न आहे खाईंदो तेसि ताईं माठ कोन कंदो आहे। पर अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे, हिन निभागी खे पादर कोन था हणो। बाबा साईं तव्हां। अरे भोतार 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 चई पोइ बाबा साईं चवंदो कर, ईअं ख़ाली न चवंदो कर। तूं ॾेको बाबा जो पुटु आहीं छा? हाँ हल। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते, सजो लड्डो पाड़े ते, सजो लड्डो पाड़े ते। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते, सजो लड्डो पाड़े ते, सजो लड्डो पाड़े ते। छा कयां कीअं कयां? इहा ॻाल्हि कंहिंखां पुछां त कूड़ी आहे या सच? इहा ॻाल्हि वञी घर मिठीअ खां पुछां पर उहा कूड़ हली वञे त पोइ खड़ा थी बिला त रखे तकी। ॻाल्हि आहे फज़ीलत सां मिलो हुते तूं। मां त हिन घर में रहंदड़ मिठीअ जो घोट हा, घोट। मुझे हूंदे तूं थींदे घोट, उहो बि मिठीअ जो। मारे बि थधो साए,
मां चवां थो मारे विझंदोसांइ जेकॾहिं मिठी ऐं मुंहिंजे विच में आहे त मां वॾो किनो माण्हू आहियां अंधर तूं किनो आहीं त बिलोर वॾो बदनाम आहे खटी ऐं मिठीअ जे मुंहं ते तुंहिंजी इज़त कंदो आहियां जेकॾहिं हिते कुझु हले त पादर खाईंदे अरे इहो चवी छा थो तूं मूंखे पादर हणंदे गुलूअ खे अरे चङा भला मूंखां टिजंदा अथई जेकॾहिं तोखां चङा भला पासो कंदा आहिनि न त मूं वटि तो जहिड़ा वरी सलामी कंदा आहिनि इनखे मां कीअं सम्झायां जेकॾहिं केर त मुंहिंजे मथे ते चढ़ी वई न मुफ़्त में हे अधड़ मारजी विधो मुंहिंजे हथां हा साईं मुड़ुस ही ठाहूको बिलोर खे तो मारे हलण जी कर हाणे हलण जी कर असांजे दर जे अॻियां बीह गिड़गिड़ न कर हलण जी कर त लाहे न खल पुठी था छा कयो कावड़ मूंखे एॾी थी अचे जो मां काबू नथो करे सघां अरे धक हणंदो सांस त मरी पवंदो अजायो खून मुंहिंजे गिचीअ में पवंदो तूं आखिर मुंहिंजी गिची में छो पियो आहीं कंहिं डर नहीं था बसारे बस ॻाल्हि खे सम्झ जहिड़ो थियो त वॾो नुक़सान थींदो छॾ थेरे खे मूंखे सिर्फ़ इहो ॿुधा हे त दारू खान वारा रिश्तो वठण लाइ आया हुआ आया रिश्तो पको करे विया हलिया सुभाणे अंब खाने जी मंगणी आहे हाणे हितां निकिरण जी कर छो त बिलोर वॾो बदनाम आहे हितां खां पादर हणंदुसि घर जे दर ते हथ कोन कढंदुसि मक़सद त शेरल सही आहे मुंहिंजा कम लही अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम पुत्रम मुबारक हो जरी तुझो कम पक्को करे आयो हां खैर मुबारक बाबा हेडे आ चुम्मी त ॾियां तरस भोतार तरस तकड़ न कर कम में थोड़ी गड़बड़ अथई अञा गड़बड़ वरी ये बा केड़ी गड़बड़ करे आयो हां पुत्र हिन वात पटे जी त तोखे ख़बर आ अजायो ॻाल्हाईंदो आ जेस ताईं पादर न आहे खाईंदो तेस ताईं माठ कोन कंदो आ पर अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे हिन निभागी खे पादर कोन था हणो बाबा साईं तव्हां अरे भोतार चई पो बाबा साईं चोंदो कर इए खाली न चोंदो कर तू रे को बाबा जो पुट आ छा हां हल सुभाणे खे छॾ हींअर खे वठ तूं वञ कुंवार जे लाइ को सुठो वॻो वठी कंहिं सुठे दर्जी वटि सुबराए खणी अचो जीअं कुंवार खे पाराए अंब सां गॾु विहारियूं वाह बाबा माना त मां सुभाणे घोट बणजी हलंदुसि हल हा पुट सुभाणे मंगणो अथई पर तोखे त ख़बर आहे मंगणी जूं रस्मूं कीअं थींदियूं आहिनि घोट कुंवार सिंगारे गॾु विहारे हिक ॿिए खे मुंडियूं पाराईंदा आहिनि अल्लाह मांखे त हाणे शर्म थो अचे उते वञी शर्माइजांइ हिते शर्माइण खे छॾ वञ शहर वञी मुंडी वठी अच पंहिंजे लाइ को ॿ टे वॻा कपिड़नि जा वठी अच ऐं कुंवार जे कपिड़नि जी माप बि खयो वञ मोटारा तूं वञ माई खटी जे घर ऐं कुंवार जे वॻे जी माप खणी आ वञ मां माप खणी थो खणी आ जल्दी कर मांखे बि वञणो आहे ए रे पा सच का पंहिंजे पुट ते वे बीबी कचहरी कयो ना कीअं हुई भला सफ़ा चाट तूं ॿुधाए हा कम ॾाढो करे आयो आहियां तुंहिंजी ॻाल्हि सोरहाना सही आहे शेरल पर हाणे छा कजे हुजे को हल्को फुल्को माण्हू त उनखे मुंहुं बि ॾिजे पर भोतार दारू खान सां केरु मुंहुं ॾे अरे गुलू मां जो वेठो आहियां तूं घबराए छो तो मां तोखे सॼो कमु ईअं उलट फुलट करे थो ॾियां ईअं चुटकी में इहो उलट फुलट छा आहे अरे मां ॿुधो आहे मुर्शिद मौलाणो अहिड़ा तो तावीज़ लिखे जो दरिया उबतो थो वहे मां तोखे मुर्शिद मौलाणो वटि वठी थो अम्मा उनजी मुरीदानी आहे पर हिन महिल अम्मा मुंहिंजी दुश्मन थी पई आहे अरे हाणे माणे खे हण बंदूक छा अरे मुंहिंजो मक़सदु तूं पंहिंजी माउ खे छॾे तूं त मां जो गॾु आहे जानी यारी रखी आहे त निभाईंदासीं पर यार तूं अलाए मूंसां सचो आहे अलाए सचो न आहे कहिड़ी ख़बर शेरल ईअं मां यारी दोस्ती जो सफ़ा भलो आहे अञा तो मूंखे आज़मायो ई न आहे सिर्फ़ु भली हलियो वञे पर पोइ हिते न अचंदासीं हा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ हाणे जो हणो हलूं था मौलण ॾे असांजो पाण सभु कम सवला थी वेंदा अच तूं मूंसां हा ये ॾिठो पे तो न करी मोचारा जी बता जी छो कर मोड़ आयो आहे बाबा शहर वार कम सां खणो कम आहे इहो करे पोइ पाण अची वेंदा
घुट साहब अची वियो, घुट साहब अची वियो। बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जवाब पुट रखे बाबा तैयारी करे छॾी अथव? हा बाबा जानी हा तैयारी करे छॾी आहे। मुंहिंजा वॻा कुंवार जो वॻो मुंडियूं सभु ॾेई आया आहियूं। शाम जो मिलंदा, शाम जो सभु खणी ईंदासीं। हलो भोतार बाबा असां फुल तैयारी करे छॾी आहे। बाक़ी कहिड़ो कमु रहियल आहे? हा बाबा बाक़ी ॻोठारनि खे सॾु रहियल आहे। तूं ऐं मोचारो ॿई वञो ॻोठारनि खे सॾु ॿुधाइजो। वो तो के वटड़ मोजा जानी दोल धमा मन साईं दास, दोल धमा मन साईं दास, मन साईं दासी। मूंखे घोट थियण जी बाबा ॾाढी ख़ुशी अथई। मां बि जंहिंजे जे अॻे नचंदो हलंदो साईं। ओ मींहं वसने घोट नचने वॾे दुल्हन राणा न छा भिजने हा ओ भले भिजने राणा, भले भिजने राणा, हेड़े हाय मुंहिंजा अबा पुराणा। किरण खान तुम्हारी हालत तो धोबी यार कुत्ते का बदतर थी लगे। अञा असां वटि किरोड़नि जी मिल्कियत पई आहे। जेका न अरबाब मिल्कियत विञाई न इहो अञा मिल्कियत जो चोथों हिसो बि न आहे। तूं ॻाल्हाए किथे थो? तो जहिड़ा त मां 100 नौकर पंहिंजे दर ते बीहारे सघां थो। वॾी ॻाल्हि पियो करी किरण खान, खाइण लाइ घर में अटो कोन थो लभई, पाण खे वरी भोतार थो सम्झे। सावण खान मुंहिंजे सादगीअ खे ॾिसी भुलिज न, मां रुगो पाण खे रुगो हीअं छॾिया न त ईअं लख करण लख। इहो मुझाइण जी कंहिं ॿिए खे कोशिश कर। तुंहिंजी हालत खां मां चङी तरह वाक़िफ़ आहियां। तूं छा थो सम्झी? पैसनि जो ॿुधी वरी अधी सुहागण सां चकर हणण जी थो करी। मता भुल में बि असांजे दर जे साम्हूं आयो आहीं, लठियूं हणी नूर वॼाए छॾंदोसि। मां ही त होश में ई न आहे। ख़ुदा वरी वारो वराईंदो। सावण खान ॿुधाईंदो साईं त किरल छा आहे। किरल खान हूंदो आहे। हाणे बाबा तूं हीअं कर, हाणे तूं वञी घर मानी बानी खाई वञी सुम्ही आराम कर। मां बि आराम थो कयां। सॼी राति जागणो आहे चरिया, आराम ज़रूरी आहे। मूंखे आराम किथे आहे शेरला? मुंहिंजी कार सां ॿियो थो लाऊं लहे, मुंहिंजो आराम ई पुठी वियो आहे। मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झां थो, पर पाण जेको कमु कयो आहे न उहो पको कमु कयो आहे। तूं को फिकिर ई न कर, रुगो तावीज़ पूरनि जी देरि आहे। पोइ ॾिस कीअं थो भोतार जो ठहियल कमु रहे। राति जो बंगले में घिरी हलनि, वरी दर खोलण वॾो मसलो आहे शेरला। अरे यार दर ते चौकीदार आहिनि न, असां त दीवार टपी हलंदासीं। पोइ पासे खां? हा हा पोइ पासे खां। इहो कमु मुंहिंजो आहे, तूं फिकिर ई न कर न। ठीकु आहे शेरला, पोइ मां हलां थो। राति जी 12 बजे। हा हा इहो तुंहिंजो कमु न आहे, इहो मुंहिंजो कमु आहे। तूं घबराए न, तूं आराम कर। मां ॼाणा मुंहिंजो कमु ॼाणे। ठीकु आहे। हाणे सही सही ॿुधा, किरड़ वरी असांजे घटी ते चकर पियो ॾे, वरी तूं बि भाग कहीं जाए जा। मां चवंदसि किरड़ खे त तूं असांजी गिटीअ में अच त मां उते तोसां कचहरी करण अचां। ॿुॾण जी जाइ। जेकॾहिं तुंहिंजो शादी जो इरादो न आहे त इहा ॻाल्हि कर, किरड़ खे पादर हणी अहिड़ो सबक सेखारियासि जो हिन गिटी जो रुख बि न करे। तोखे कहिड़ो लाचार किरड़ खे पादरनि हणण जो? पोइ इहा ॻाल्हि कर न त तुंहिंजी मर्ज़ी अञा किरड़ जे तरफ़ आहे। वाह ॾियासि मां किरड़ जे सिर खे। मां इन्हे करे थी तव्हांखे रोकियां त इन्हनि फॾाइनि में हथ न गंढियो, न त वतंदा फैसलनि में छिकराईंदा। हो फॾाइनि त घटि मां बि न आहियां। आया त मूंखे ख़बर आहे, सॼे ॻोठ में पहिरियों नंबर फॾाई तूं आहे। असांखे कहिड़ो लाचार आहे त असां पुछूं? पाण ई गिटीअ में धिका था खाई खाई वञी घर निकिरंदो, असांजो छा? घर त निकिरंदो वञी, पर तुंहिंजा लक्षण मूंखे चङा कोन था लॻनि। भलो पटको माण्हू ॿाहिरि पाराईंदई, पंहिंजे घर खे पाण दांगी मल। ॿियो को चवंदो आहे त उन ते हला कबी आहे त छो थो असांजे घर दर जे लाइ चए? तूं पाण थो पियो करे। हाणे जे मूं किरड़ खे घटीअ में ॾिठो न, बंदूक बूथ में हणंदो सां। मोकल अथई, अथई गुलेली बि कान घर में, बंदूक मथे में हणंदो साचे। कीड़ खाधो मुड़स मुड़स हूंदो आहे। रननि वांगुरु थी ॻाल्हाए, ताना ताना। मर्द आख़िर मर्द हूंदो आहे। वाह जी हस्ती कई अथई। अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लटो पाड़े ते